ओम शांति। अॼु जी मुंहिंजे कार्यकाल 25/6/2022। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मिठे ॿार तव्हां संगम युगी ब्राह्मणनि जो धर्म ऐं कर्म आहे ज्ञान अमृत पीअण ऐं पिलाइण। तव्हां नरकवासी खे स्वर्गवासी ठाहिण जी सेवा कंदा आहियो। प्रश्न आहे, तव्हां ब्राह्मणनि खे कर्मनि जी गुह्य गति जो ज्ञान मिलियो। तव्हां ब्राह्मणनि खे कहिड़ी कर्मनि जी गुह्य गति जो ज्ञान मिलियो? उत्तर आहे, अगरि बाप जो ठहिण खां पोइ कॾहिं बि पंहिंजी कर्मेंद्रियनि सां कोई पाप कयो त हिकु पाप जो 100 गुणा दंड मिलंदो। ये ज्ञान तव्हां ब्राह्मणनि खे आहे, इन करे तव्हां कोई बि पाप कर्म न करे सघंदा आहियो। हाणे तव्हां ब्राह्मणनि जो लक्ष्य आहे सर्वगुण संपन्न थियण। हिन करे तव्हां पंहिंजे अवगुणनि खे कढण जो पुरुषार्थ करो। ठीकु आहे। भोलेनाथ का निरालो। ओम शांति। बेहद जे बाप जो नाम आहे भोलेनाथ। जरूर मनुष्य खां देवता ठाहिण वारो ई उहो आहे। मनुष्य त सभु आसुरी संप्रदाय आहिनि, उहा मनुष्य खे देवता ठाहे न सघनि। उन्हनि जे लाइ ॻाल्हि आहे, मनुष्य न ठाहे सघंदा आहिनि। जेका बि आसुरी संप्रदाय आहिनि उहे मनुष्य खां देवता न ठाहे सघंदा आहिनि। उन्हनि जे लाइ ॻाल्हि ई आहे, मनुष्य खां देवता थी कर्तन लाॻेवार। परमात्मा जे लाइ ॻाल्हि, देवता रहंदा आहिनि अमर लोक में। हिकु आहे निराकारी अमर लोक, ॿियो साकारी अमर लोक। इहो मृत्यु लोक आहे। जरूर बाप अची करे मृत्यु लोक सां अमर कथा, मृत्यु लोक में अची करे असांखे अमर कथा ॿुधाईंदो आहे, अमर ठाहिण लाइ। हाणे मनुष्य खां देवता थी कर्तन लाॻी वारी कंहिंखे चइबो आहे? कंहिंखे चइबो आहे? जरूर शुद्ध न बाबा चए थो, ये कंहिंखे कंदासीं? मतलब मनुष्य खां देवता केरु ठाहींदो? शिव बाबा। ऐं कंहिंखे ठाहींदा आहिनि बाबा? शूद्रनि खे ई एडॉप्ट, शूद्रनि खे ई मनुष्य चइबो आहे न, जंहिंमें दैवी गुण न हूंदा आहिनि। उन्हनि खे ई बाबा एडॉप्ट करे पोइ देवता ठाहींदो आहे। त चईंदासीं कि शूद्र वर्ण जा मनुष्यनि खे ब्राह्मण वर्ण में लाईंदा आहिनि। केरु? बाबा। असुरी मत वारा मनुष्य न लाए सघंदा आहिनि। एतिरा सभी ॿार चईंदा आहिनि कि असां ब्रह्मा कुमार कुमारियूं आहियूं, ब्रह्मा जी संतान आहियूं, प्रजापिता आहे, त जरूर उन्हनि जे धर्म जा ॿार हूंदा न। मुख वंशावली आहे त बि जरूर माता पिता त खपे। मम्मा जी भी मुख वंशावली चईंदासीं, बाबा जी भी मुख वंशावली, त दादी जी भी मुख वंशावली। मुख वंशावली जो हिते नाम ई न आहे, उहा आहे कलयुगी ब्राह्मण कुख वंशावली। तव्हां ब्राह्मण आहियो मुख वंशावली। उहा ब्राह्मण त हिक ॿिए खे हथियालो ॿधंदा आहिनि दुख पियारण लाइ, ऐं तव्हां ब्राह्मण अमृत पियारण लाइ परमात्मा सां हथियालो ॿधंदा आहियो। केतिरो अंतर आहे न, उहे नरकवासी ठाहिण वारा ऐं इहे स्वर्गवासी ठाहिण वारा। ज्ञान अमृत सां मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि। असां ईश्वर जी औलाद ठहिया आहियूं त पोइ मदद बि मिलंदी आहे। सगा ऐं लॻा ॿार त हूंदा आहिनि। लॻे ॿारनि खे एतिरी मदद न मिलंदी आहे जेतिरी सॻे ॿारनि खे मिलंदी आहे। बाप जो लव बि सगनि सां रहंदो आहे न। सॻो भाउ न हूंदो त भाउ जे ॿारनि खे लव करणो पए। अगरि सॻो ॿार न हूंदो आहे, ॿिए जे भाउ जे जेका ॿार हूंदा आहिनि उन्हनि सां लव करणो पए, वह धर्म जो ॿार ठाहिणो पए। दुनिया में ईअं थींदो आहे न। त बाबा चए थो मूंखे बि सॻनि ॿारनि सां लव आहे। हाणे तव्हां ऐं जेका न आहिनि, जेका प्यार न कंदा आहिनि, लॻा आहिनि, उन्हनि खे मदद न मिलंदी आहे त हेॾे होॾे भाउ भेणनि सां मदद वठंदा आहिनि। हाणे तव्हां वर्णनि खे ॼाणंदा आहियो, भले विराट रूप ठाहींदा आहियो, परंतु हुननि जी हिस्ट्री जोग्राफी कोई ॿुधाए न सघे कि हिननि सां छा थींदो आहे। हाणे बाप सम्झाए थो ही चक्कर कीअं फिरंदो आहे। एतिरा जन्म देवता धर्म में आहिनि, एतिरा जन्म क्षत्रिय वर्ण में आहिनि। हिते कोई गपोड़े जी ॻाल्हि न आहे। 84 जन्म सिद्ध करे ॿुधाईंदा आहिनि। सतो प्रधान पुर सतो रजो तमो जरूर
ठहणो पए। देवताऊं जो सतो प्रधान हुया उहो ही अची करे तमो प्रधान ठहिया आहिनि। हाणे इहा मनुष्य सृष्टि जो जार जर्जरीभूत अवस्था खे पाइजी वियो। बाबा चवनि था हाणे मनुष्य सृष्टि जो जार न हिकदम जड़ जड़ीभूत थी वियो आहे, मतलब सभी धर्मनि में सार खत्म थी वियो आहे। अर्थात कब्र दाख़िल थी विया आहिनि। सभी कब्र में जीअं मुर्दा पिया आहिनि उहे ई दुनिया में अॼुकल्ह मुर्दा ई आहिनि। क़यामत जो समय आहे। हाणे सभिनि खे पंहिंजो हिसाब पुराणो हिसाब किताब चुकतो करणो आहे ऐं नयो जन्म वठिणो आहे। गपोड़ा ॾाढा आहिनि धन जो। चोपड़ा हूंदो आहे धन जो। हिते पोइ चोपड़ो आहे कर्मनि जे खातनि जो। अल्पकाल जो खातो आहे मनुष्य जो पाप कंदा आहिनि उहो खातो हलंदो रहंदो आहे। हीअं न कि हिकु बार सजा भोगण सां खातो चुकतो थींदो, न। पाप आत्मा कीअं ठहींदा आहिनि, दिन प्रतिदिन कर्मनि जो बोझ चढ़दे चढ़दे बिल्कुलु ई तमो प्रधान थी वेंदा आहिनि न। पोइ कोई चईंदा आहिनि कि सन्यासी जॾहिं सन्यास कंदा आहिनि त उहो छो तमो प्रधान हुजणा खपनि, परंतु बाप चए थो उन्हनि जो रजो प्रधान सन्यास आहे न। मतिलबु वो ॾिसो सिर्फ़ काम विकार खे त छॾे अथनि। क्रोध लोभ मोह अहंकार त उन्हनि में बि आहे। हाणे त गृहस्थी ठाहे वेठा आहिनि त मोह त पइजी वेंदो आहे न चीजनि। त बाबा चए थो उन्हनि जो रजो प्रधान सन्यास हूंदो, उन्हनि जो सतो प्रधान सन्यास न आहे। इन करे उन्हनि खे बि उहा बि पाप धोइण लाइ भॻवान खे यादि कंदा आहिनि। हाणे तव्हांखे मिलंदी आहे श्रीमत, उहा त थी वई मनुष्य जी मत। जीअं माण्हू चईंदा आहिनि असां मोक्ष खे पाईंदा आहियूं, परंतु कीअं? सभी एक्टर्स खे त हिते हाज़िर ज़रूर हुजणो खपे न। बाबा चए थो मोक्ष त कोई कंहिंखे मिलंदो न आहे, वापसि त अञा ताईं कोई वियो न आहे ऐं मथे सदा जे लाइ कोई रही न सघंदो आहे। गीता में बि ॾाढी सारी ॻाल्हियूं लिखी अथनि। पहिरीं ॻाल्हि सर्वव्यापी जी आहे। हाणे तव्हां ॿारनि जे अंदरि हिकु बाप जी यादि आहे, रचता बाप साथ में बाप जी रचना। सिर्फ़ बाप न हुनजी रचना खे बि यादि करणो पए कि कीअं बाबा इहे रचना रची अथई। सॼी झाड़ जी जेकी नॉलेज आहे न बाबा जी, वो बि असांखे बुद्धि में यादि हुजणी खपे। आदि मध्य अंत सभु पंहिंजो धंधो दोरी बि कंदे ऐं साथ साथ मूल वतन सूक्ष्म वतन शिव बाबा जी बायोग्राफी ब्रह्मा विष्णु शंकर की भी ॼाणंदा आहियो न। पोइ संगम युग जी जगदम्बा जगत पिता खे बि ॼाणो अथव। जगदम्बा सरस्वती ॻायल आहे न, उन्हनि जा चित्र अनेक आहिनि। वास्तव में मुख्य हिकु जगदम्बा सरस्वती। जीअं ब्रह्मा व्यक्त आहे जो अव्यक्त ठहींदो, अव्यक्त खां पोइ इहो ब्रह्मा पोइ साकार में महाराजा श्री नारायण ठहींदो। पोइ 84 जन्म वठी करे पोइ वापसि खां इहो वारो बाबा खां ज्ञान वठंदो। हाणे तव्हां धंधो दोरी बि कंदा आहियो, कंदे रहंदा आहियो त कर्मेंद्रियनि सां अहिड़ो कोई पाप न करणो आहे जो असांजो विक्रम थिए। इहो असांखे ध्यानु रखणो, न त सर्वगुण संपन्न न थी सघंदासीं। ॻाईंदा बि आहियूं न कि मुझ निर्गुण हारे में कोई गुण न आहे। हिन समय आहे ही कूड़ खंड सचखंड स्थापन करण वारो उहो हिकु सचो बाबा आहे। हिन समय सभी मनुष्य मात्र निधन जा थी विया आहिनि, पंहिंजे बाप खे नथा ॼाणनि। हाणे तव्हां ॿारनि खे में बाबा असांखे पक्को था कराइनि कोई बि अवगुण न हुजणो खपे। सभिनि खां पहिरियों अवगुण कहिड़ो आहे? देह अभिमान। देही अभिमानी थियण में ॾाढी महिनत आहे। देह अभिमान जे कारण ई ॿिया सभु विकार ईंदा आहिनि। अहंकार आहे पहिरियों नंबर शत्रु। बाप डायरेक्ट चवंदा आहिनि कि लाडला ॿार देह जो अहंकार छॾो, मूंखे त देह आहे न, मां हिन ऑर्गन्स द्वारा अची करे बतलाईंदो आहे। तव्हां हिन ऑर्गन्स सां ॿुधो था ऐं सम्झो था न। हाणे देह जो बाप मत ॾे थो कि मूंखे यादि करो, तव्हांजा विक्रम विनाश थी वेंदा। कोई बि अहिड़ो पाप कर्म न करो जो बदनामी थिए ऐं पद भ्रष्ट थी वञे। बाप सम्झाईंदा आहिनि ॿार, बाप चईंदा आहिनि ॿार तव्हां कोई भी राजयोग ताकि कोई भी राजयोग सिखलाए स्वर्ग जो मालिक ठाहे न सघंदो। मां ही हाणे अची करे तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठाहियां थो न।
हाणे बाप तव्हांखे सच ॿुधाए थो, तव्हां सत जे संग में वेठा आहियो। सच ॿुधण ऐं सचखंड जो मालिक ठहण लाइ उन्हनि जो नाम ई आहे ट्रुथ, सचो ज्ञान सागर आ बाबा। इहे त बाप चईंदो आहे कि मां ज्ञान जो सागर आ। ज्ञान सागर सां त ज्ञान नदियूं निकितियूं आहिनि, उहे नदियूं त पाणी जी सागर सां निकिरदियूं आहिनि। उहे पतित पावन कीअं कहलाए सघंदियूं आहिनि? पतित पावन त हिकु परमात्मा ई थी सघंदो आहे जो ज्ञान सागर है। वो ज्ञान, वो गंगा सॼी दुनिया में थोड़ी वेंदी आहे। ये त बेहद जे बाप जो कम आहे जो त तव्हां शूद्र खां ब्राह्मण ठहींदा आहियो। ब्राह्मण आहे चोटी, परंतु हाणे सतो प्रधान न चईंदासीं। हिन समय ब्राह्मण न सतो प्रधान थियनि था, छो जी हाणे पुरुषार्थी आहिनि न, सेवा था करनि, ईश्वरीय संतान आहे। हिन करे ब्राह्मणनि जो ॾाढो मान आहे, छो जी भारत खे स्वर्ग बि तव्हां ठाहींदा आहियो। ये न कि लक्ष्मी नारायण भारत खे स्वर्ग ठाहींदा आहिनि। उन्हनि जी आत्मा जॾहिं पिछले जन्म में ब्रह्मा सरस्वती हुई, उन्हनि जी आत्मा परमात्मा जा मददगार थिया। ये त बाप ठाहींदो आहे ब्राह्मणनि द्वारा, न कि देवताउनि द्वारा। जॾहिं हाणे असां ब्राह्मण आहियूं तॾहिं त ठाहे। पुराणी दुनिया में अची करे बाप खे नई रचना रचनी आहे। बेहद जे बाप नयो मकान स्वर्ग ठातो अथई। नई चीज खे पुराणो त थियणो ई आहे। लौकिक बाप ही नयो मकान ठाहींदो आहे त जरूर पुराणो थींदो न। ईअं न कि बाप पुराणो कई न। सतो प्रधान का तमो प्रधान हर चीज थींदी आहे। वैसे ये सॼी सृष्टि भी नई खां पुराणी ठहींदी आहे। कई माण्हू चईंदा आहिनि न भगवान ही सृष्टि रची, त भगवान पुराणी सृष्टि थोड़ी रची। हाणे धीअ जे सभु धर्मनि आदि खे छॾे पंहिंजी खे आत्मा सम्झो। बाप सॼी ॿारनि जे लाइ चईंदा आहिनि कि हाणे खेल पूरो थियो, हाणे घर हलणो आहे। भूलजंदा त न आहियो न। मां तव्हांखे सहज राजयोग थो सिखलाइण आयो आहियां। बाबा चईंदा आहिनि असां 5000 वर्ष पहिरियों बि मिलिया हुयासीं। मां तव्हांखे राजयोग सिखलायो हुयो, यादि आहे न? भुलिजी त न विया आहियो? मां कल्प तव्हांखे अची करे बादशाही ॾींदो आहे, तव्हांखे कौड़ी खां हीरो ठाहींदो आहे। ॿार चईंदा आहिनि बाबा हिन चक्कर सां छुटी न सघंदा आहियूं छा? प्रश्न पुछंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि न, इहे त सृष्टि चक्कर त अनादि आहे। अगरि चक्कर सां छुटिजी वञो पोइ त दुनिया ई ख़तम थी वञे। इहे चक्कर त ज़रूर छॾणो आहे। मां वरी खां आयो आहियां। कल्प कल्प जे संगम युग ईंदो ई रहंदो आहे। तव्हां सिर्फ़ युगे लिखियो था। तव्हां हुननि सिर्फ़ लिखी छॾियो आहे युगे। चईंदा बि आहिनि कि पतित पावन अचो पावन ठाहियो, सुख धाम में वठी हलो। पतित दुनिया में त दुख ई दुख आहे न। अच्छा, मूं वटि त 2 धाम आहिनि, काथे हलंदव? बाप चईंदो सुख धाम में त ॾाढो सुख आहे, मुक्ति धाम में हलंदव त बि पाट में त अचणो ई आहे। परंतु जॾहिं स्वर्ग पूरो थी वेंदो तॾहिं उतरदव, स्वर्ग में न ईंदव। त शांति धाम में हलणु चाहींदा आहियो त ज्यादा समय, वैसे त सभी हलंदा, लेकिन चईंदा आहिनि असांखे मुक्ति मोक्ष खपे। तो मोक्ष मतलब ज्यादा समय शांति धाम में रहण। तो लेकिन उतरणो तो पवंदो ई सही, स्वर्ग में तो न अची सघंदासीं न। तो समझदारी कंहिंमें आहे कि स्वर्ग जो सुख ॾिठो न, ॾिसूं न। छा तव्हांखे स्वर्ग जी इच्छा न आहे? तव्हां नरक में माया जे राज्य में ई अचणु चाहींदा आहियो। हुन समय भी पहिरियों सतो हूंदो, पोइ रजो तमो हूंदो। जो पवित्र आत्मा हूंदी आहे न, आत्मा चाहे सत्यो त्रेता द्वापर कलयुग कॾहिं भी अचे, लेकिन पहिरियों हुनखे सुख जो पाठ वॼाइणो ई आहे। लेकिन असां ज्यादा समय सुख जो पाठ वॼाईंदा, वो कम समय। जो पवित्र आत्मा ईंदी आहे वो पहिरियों दुख पाए न सघंदी आहे। अचण सां थोड़ी दुख पाप कंदी, परंतु आत्मा खे सतो रजो तमो भी पास करणो आहे। इन चक्कर खे भी सम्झणो आहे। हाणे तव्हांजी फाइनल अवस्था अञा आई न आहे, अचे थी, अञा न अची सघंदी आहे। स्कूल में भी 12 मास खां पोइ फाइनल एग्जाम थींदा आहिनि। अंत में तव्हांजी अवस्था परिपक्व थी वेंदी। ॾाढी वृत्ति खे पाईंदा, केतिरा सेंटर्स खुलंदा आहिनि। सेंटर्स जे लाइ त ॾाढो चईंदा आहिनि, परंतु टीचर्स एतिरी तयार न आहिनि। फर्स्ट क्लास शिफ्ट हूंदी आहे अमृत वेलो।
कोई सवेरे अची न सघे त लाचारी हालत में शाम जो अचे। स्कूल में भी हाणे 2 बार शिफ्ट हूंदी आहे न। बाबा चईंदा आहिनि कॾहिं बि दिलि शिकस्त न थियणो आहे। अगरि असां नथा अची सघूं सुबुह जो त शाम जो, लेकिन कॾहिं कॾहिं माण्हू हूंदा आहिनि न कि सुबुह जो भी अमृत वेलो उठी न सघंदा आहिनि या मुरली न ॿुधी सघंदा आहिनि, तो सोचदा भारीपन थी वेंदो आहे। भारीपन न अचणो खपे। कोई सवेरे न अची सघंदो त लाचारी हालत में शाम जो भी अचे। स्कूल में भी 2 बार शिफ्ट हूंदी आहे न। अच्छा ॿारनि खे सम्झायो। बाप सॼी सेंटेंस जे ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। ॿार राति जो पंहिंजो रोज पोता मेल कढो त असांजो रजिस्टर ख़राब त न थियो, कोई भूल त न थी। पोइ बाप सां माफ़ी वठणी आहे। श्री बाबा असांखे माफ़ करो। तव्हां केतिरा मिठा आहियो न। भगवान चईंदा आहिनि मां तव्हांखे मास्टर भगवान भगवती जो ठाहियां, स्वर्ग जो। त मुंहिंजी आज्ञा न मंदो। नंबर 1 फरमान आहे कि देही अभिमानी ठहो, विकार में न वञो। ये ॾाढो दुश्मन आहे। इन ते जीत न पाई त पदभ्रष्ट थी वेंदो, कुल कलंकित थी वेंदो। माया ॾाढी प्रबल आहे। लड़ाई आहे दीवी ऐं तूफ़ान जी। हिन में त बहादुरी ॾेखारणी पए। असां बाप जा ठहिया आहियूं। पोइ माया कीअं विघ्न विझदी आहे। हा तूफ़ान त मचाईंदी, परंतु कर्मेंद्रियनि सां कोई भी विक्रम न करणो आहे। ॾाढो उच्च पद मिलंदो न। कुछ भी ख्याल भी करो। बाबा चईंदे कुछ ख्याल भी करो कि केतिरो असांखे उच्च पद मिले थो। त तव्हां कंहिंखे चईंदसि त नर सां श्री नारायण ठहिण जी पढ़ाई पढ़ूं था त सभु हंसी उड़ाईंदा। हिते त धारणा खपे, कंहिंखे चइणो न आहे। लेकिन जीअं जीअं असांजी अवस्था परिवर्तन थी वेंदी, असांजे स्वभाव संस्कार, त ऑटोमेटिकली माण्हू चईंदो ही त जीअं देवता आहे। दुनिया में भी कंहिंजा सुठा स्वभाव संस्कार हूंदा आहिनि त चईंदा आहिनि ही त जीअं देवता आहे। त असांखे कंहिंखे चइणो न आहे, लेकिन असांजी चाल चलन व्यवहार सां माण्हुनि खे पतो लॻणो खपे कि हीअ दैवी गुण धारण करण वारो देवता आहे। हिते तव्हांखे पक्को करणो आहे कि मां आत्मा आहियां। तॾहिं सतो प्रधान ठही बाप वटि वेंदासीं। पोइ स्वर्ग में बाप अची वेंदासीं। अच्छा मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ पंहिंजो रजिस्टर ख़राब न थिए, हिन जो ध्यानु रखणो। बाप जी आज्ञा मनी देही अभिमानी ठहिणो आहे। कर्मेंद्रियनि सां कोई भी भूल न करणी आहे। ॿियो आहे सर्वगुण संपन्न थियण लाइ कर्मेंद्रियनि सां कोई भी पाप कर्म न थिए जंहिंसां विक्रम थी वञे। पुराणो हिसाब किताब चुक्तो करणो आहे। वरदान आहे पंहिंजे भाग्य जी स्मृति सां सदा खुशी में डांस करण वारा खुश नसीब। बाबा चवनि था अमृत वेले खां राति ताईं तव्हां ब्राह्मण ॿारनि जो भी श्रेष्ठ भाग्य मिलियो आहे न, हुन भाग्य जी लिस्ट सदा साम्हूं रखो। ये गीत गाईंदा रहो, वाह मुंहिंजो श्रेष्ठ भाग्य, जो भाग्य विधाता ही पंहिंजो थी वियो। इन नशे में सदा खुशी जी डांस करो। कुछ भी थी वञे, मरण ताईं भी ॻाल्हि अची वञे, लेकिन खुशी न वञे। शरीर हली वञे कोई हर्जो न आहे, लेकिन खुशी न वञणी खपे। स्लोगन आहे हर्षित मुख रहणो आहे त सक्षीपन जी सीट ते सेट रहो। दृष्टा ठही करे हर खेल खे ॾिसंदा हलो। दादी प्रकाशमणी जी 15वीं स्मृति दिवस ते अनमोल महावाक्य संपन्नता ऐं संपूर्णता जी समीपता जी निशानी। आत्मा पहिरियों आहे आत्मा जेतिरो संपन्न थींदी वेंदी ओतिरो मनसा वाचा कर्मणा में कोई भी सूक्ष्म विकार न ईंदो। कॾहिं जॾहिं आत्मा संपन्न थींदी वेंदी उन्हनि खे संपूर्णता जी मंजिल समीप ॾेखारे में ॾींदी।
मन वचन कर्म में सदा आस्तिक रहींदा। ॿियो आहे मन वचन कर्म में आस्तिक रहींदा। कॾहिं कंहिंखे दुख न ॾींदा न दुख वठंदा। जॾहिं दुख ॾियण ऐं दुख वठण समाप्त थी वेंदो तॾहिं संपूर्णता जी समीपता ईंदी। टियों आहे जो संपूर्णता जे समीप हूंदो उहो बेहद जो वैरागी हूंदो। उन्हनि खे काथे बि लगाव न हूंदो। सभिनि सां ममत्व मिटी वेंदो। उहा सभिनि जे विच में रहंदे हुए बि सभिनि खां न्यारो प्यारो रहंदा। उन्हनि खे छो थो आहे उन्हनि खे कोई भी पुरानी वस्तु तत्व सहित पंहिंजी तरफ आकर्षित न करे सघंदा। वो सदा हिक बाब जी आकर्षण में रहंदा। बुद्धि में हिक बाब जी याद अर्थात एकाग्र वृत्ति रहेगी। पंजो आहे वो खुद खां भी संतुष्ट हूंदा, ॿियनि खां भी संतुष्ट रहंदा। उन्हनि जो पढ़ाई जी चइनि सब्जेक्टनि में पूरो ध्यानु हूंदो। छठो आहे उन्हनि जी साक्षीपन जी स्थिति रहंदी। सदा साथी ऐं साथ जो अनुभव कंदा रहंदा। देह अभिमान जी बुद्धि सां अथवा पुरानी चाल चलन सां कंहिंखे भी दुख न ॾींदा। दृष्टि वृत्ति में रूहानियत ऐं अलौकिकता रहंदी। सतो आहे प्योरिटी में फुल हूंदा। सिर्फ ब्रह्मचार्य न लेकिन ब्रह्मचारी भी हूंदा। कंहिंजी भी हुननि जी अख न डूबदी छो जी हुननि खे नशो रहंदो कि असां कंहिंजी संतान आहियूं। अठो आहे वो कंहिंजो भी अवगुण चित्त ते न रखदियूं। कंहिंजे अवगुण नोट न कंदियूं। पुरानी चाल पुराने संस्कारनि जी तरफ बुद्धि न वेंदी। वो सदैव स्वचिंतन में रहंदा। नवो आहे जीअं साकार बाबा सदैव पंहिंजे खे वर्ड सर्वेंट चई। जेतिरो महान ओतिरो निर्माण थी करे रहियो। निराकारी निरंकारी वैसे सदैव पंहिंजे खे सेवादारी समझणी ये भी संपूर्णता जी निशानी आहे। ॾहों आहे कि वो पंहिंजे खे सदैव निमित्त समझदा। महिमा खे कॾहिं भी स्वीकार न कंदा। महिमा थींदी जरूर छो जी सेवा कई लेकिन निमित्त समझण जे कारण मुख सां बाबा बाबा ही निकिरंदो। वो महिमा में खुश न थींदा ऐं निंदा में घबराईंदा न। ॿिन्हिनि स्थिति में समान रहंदा। यारों आहे वो सभिनि जे संबंध में हिक बाबा सां ही जुड़दा। उन्हनि जे मुख सां बाबा जे प्रति स्नेह जा बोल निकिरंदा। प्यारे बाबा असां पंहिंजे प्यारे से प्यारी चीज दिव्य बुद्धि जी सौगात ॾिनी अथई। न प्यारे बाबा असांखे दिव्य बुद्धि जी सौगात ॾिनी अथई। हुन सौगात खे संभाले करे रखदा। दिव्य बुद्धि जी जेकी सौगात बाबा ॾिनी अथई। 12 आहे ज्ञान जो टियों नेत्र सदा खुलियल रहंदो। ज्ञान नेत्र खुलण थियण मतलब उन्हनि जे कारण समृत संकल्प हलदा। यह आहे संपूर्णता जी निशानी। ज्ञान जो टियों नेत्र सदा खुलियल हूंदो। इन जे कारण सदैव समृत संकल्प हलदा। उन्हनि जे हर कर्म श्रीमत प्रमाण थींदो। श्रीमत में कॾहिं मनमत मिक्स न कंदा। दिव्य बुद्धि जे आधार सां हर कर्म थींदो रहंदो। यह संपूर्णता जी निशानी आहे। पर 14 नंबर वो आज्ञाकारी वफादार हूंदा। हिक बल हिक भरोसो सर्व संबंध सां के तरफ भी झुकाव न। अहिड़ो लगाव झुकाव सां मुक्त हूंदा। 15 आहे उन्हनि खे कोई भी परिस्थिति नथिंग न्यू लॻंदी। 5000 वर्ष जी ॻाल्हि अनुभव थींदी जीअं त ये कल्ह जी ही ॻाल्हि आहे। अच्छा, ओम शांति।